अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर मां मौजूद आहियां पिशावर जे शालीमार बाग में। ही मूंसां हिकिड़ो चरियो गॾु अनु क्या बोला अनु कटक चरियो मूंसां गॾु आहे जेको न मूंखे वीडियो ठाहिण थो ॾे न कोई ठाहे थो। ही ॾिसो, ही KPK जो शालीमार बाग, पिशावर KPK जो कैपिटल सिटी। असांजी सिंध में भी आहिनि तमामु सारा ख़ूबसूरत पार्क, पर असांजी हुकूमत जे महिरबानियुनि सां उहे हींअर तबाही जो शिकार आहिनि। हींअर पिशावर जी मौसम तमामु प्यारी लॻी पई आहे, बरसाति जी मौसम लॻी पई आहे। ऐं ॾिसी सघो था कहिड़ी प्यारी हवा हली रही आहे। सो मां सोचियो तव्हांखे बि हिन पार्क जा नज़ारा करायां, शालीमार बाग पिशावर। तव्हां ॾिसी सघो था ही ख़ूबसूरत मौसम जे करे, बरसाति जी मौसम जे करे हींअर पार्क में तमामु घणी रश थी वई आहे ऐं हर माण्हू बरसाति। ही ॾिसो शालीमार बाग, हिननि कहिड़े सुहिणे नमूने सां हिननि खे डेकोरेट करे रखियो आहे। हिते हिकिड़ी मूंखे जेका तमामु बहितरीनु ॻाल्हि नज़र आई उहा इहा त हिते सफ़ाई जो तमामु घणो ख़्यालु रखियो थो वञे। हितां जा आम माण्हू जेके आहिनि उहे बि शापर वग़ैरह उहे ईअं फिटी नथा कनि ऐं पंहिंजे बाग़नि जी ऐं पंहिंजे शयुनि जी हिफ़ाज़त कनि था। तंहिंजे करे इहो न सम्झिजो त मां को पिशावर अची या KPK अची पंहिंजे सिंध जी गिला करे रहियो आहियां या अहिड़ी ॻाल्हि का बि ॻाल्हि न आहे मूंखे। बाक़ी ज़ाहिर आहे असांजी हुकूमत जे महिरबानियुनि सां बाक़ी ज़ाहिर आहे असांजे खे इन्हनि ॿियनि सूबनि खां सिखणु घुरिजे, छो त हिननि में शयुनि खे मेंटेन रखणु ऐं पंहिंजे सियासतदाननि खां पुछण जी जेका आदत आहे उहा तमामु सुठी आहे। उन जे करे हिन जा सियासतदान ऐं ही पाण बि पंहिंजी शयुनि खे सुठे नमूने सां डेकोरेट करे रखनि था।